अस्सलाम वालेकुम दोस्तों, बापनगर जी धमाकेदार अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा दोस्तों। त बिना देर हलूं त पंहिंजी अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं दोस्तों। ॿाहिरो जी दोस्तों तव्हांखे ॾिसंदो आहे त मंठार जेको आहे गमदिल खे अगवा करे खणी आयो ऐं हुनजी अहिड़ी मरमत कई जेको आहे बालाज खान वेही करे पंहिंजे माण्हुनि खां हुनखे एतिरी सटकी ॼराई दोस्तों। ऐं जीअं त गमदिल जेको आहे त तौबा तौबा करे वियो ऐं हुन चयो त मां कॾहिं बि जेको आहे त हाणे ज़िंदगी भर माना ॿी कुंवार जो घोट बि न थींदुसि। ऐं बालाज खान जेको आहे त हुनखे झुकाए करे ऐं पोइ हथ कढिया ऐं हुनखे इहा धमकी ॾिनी वई आहे दोस्तों त जेकॾहिं तूं ॿीहर राबेल जे बारे में शादी करण जो सोचियो ऐं राबेल जो घोट थियण जो सोचियो त हिन महिल तोखे असां माना सुका धक हया आहिनि, पर पोइ तुंहिंजो माना सिधा माना बर्स्ट हया वेंदा ऐं तोखे माना ख़तमु कयो वेंदो। ऐं गमदिल इहो मञी करे ऐं उथी आयो हुतां हुन खां जान छॾाए आयो त मां कॾहिं बि माना घोट ई न थींदुसि दोस्तों। त गमदिल जेको आहे त हथु खणी वियो आहे दोस्तों। वरी हुनजो जॾहिं रिएक्शन ॾिसूं त हुनखे पंहिंजे घर जे भातियुनि ऐं वाह बि अॻियां छा आहे, फ़िलहालु त हू माना जेको आहे त कमु जेको आहे त ओके करे आयो आहे ऐं घोट न थियण जो कसम खणी आयो आहे बालाज खान वटि। हाणे जेको आहे त जेको बालाज खान आहे त हुनजो जेको सॼो जेको आहे त नज़रो जेको आहे त मल्हार मथां किरंदो ऐं शेरदिल मथां। जी दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो रहणा त मंठार खे जेको त हुकुम मिली चुको आहे त शेरदिल खे मारण जे लाइ। ऐं शेरदिल बि आतो आहे दोस्तों त हू बालाज खान जे ॻोठ में वापसि अचे ऐं हू बालाज खान सां जेको आहे त अखियूं अखियुनि में विझी करे ऐं हुन सां मुक़ाबिलो करे, पर हुनखे पंहिंजो चाचो जेको रोके रहियो आहे दोस्तों। ऐं जेको आहे त मंठार खे इजाज़त मिली वई आहे त मल्हार खां बि अॻु जेको आहे त शेरदिल जो माना सिर कलम कयो वञे त बहितरु आहे। बालाज खान जो चवणु आहे त शेरदिल जेको आहे त मुंहिंजे मथे जो सूरु बणिजी चुको आहे, त पहिरियां इहो मुंहिंजे मथे जो सूरु ख़तमु कर। ऐं मंठार बि इहो चई चुको आहे त शेरदिल जी मूंसां हिकु मुलाक़ात थी आहे ऐं उहा उन मुलाक़ात खां पोइ मुलाक़ात मुंहिंजी का बि शेरदिल सां न आहे थी। अगरि जे ॿी मुलाक़ात थी त तव्हांजे हुकुम खे बजाए रखंदे मां शेरदिल जो कंधु कटे ऐं तव्हांजे अची माना क़दमनि में उछलाईंदुसि। ऐं बाद में जेको आहे त मल्हार जेको बि क़दम खणंदो राबेल जी शादीअ जे हिसाब सां दोस्तों त बालाज खान उनखे बि बख़्श कोन कंदो। पर तव्हांखे ॿुधाईंदो रहां त मल्हार बि जेको आहे त पोते हटण वारनि माना आहे उहो बि पंहिंजा क़दम जेको अॻिते वधाईंदो ऐं बालाज खान सां अखियूं अखियुनि में मिलाए उन सां जेको आहे त वेहण जी सघ रखे थो दोस्तों मल्हार। उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। वरी मिलंदासीं तव्हां सां कंहिं नेक्स्ट अपडेट सां गॾु दोस्तों। त सिंध सलामत साथ सलामत, ख़ुदा हाफ़िज़, दुआनि में यादि।